अस्सलाम वालेकुम साथियों, मैं नसरुल्लाह गडाणी। मां हिन वक़्तु बेले मीरपुर थाणे ते चौकी ते मौजूद आहियां। पिशावर मां वापारी सस्ती गाॾी वठण घोटकी कच्चे पहुता आहिनि, पर शाबत आहे एसएसपी घोटकी तनवीर अहमद तुने साहब के ऐं एसएचओ बेलो मीरपुर अब्दुल जब्बार पठान के खेनि राहज़ननि जे चंबे मां बचाए वरितो आहे। अगवा थियण वञनि पिया। सस्ती गाॾी सुज़ुकी वधीक हलवाल कंदासीं, बाक़ी जेका मूंखे इंफॉर्मेशन आहे सस्ती गाॾी वठण लाइ पिशावर खां जवान पहुता आहिनि। पोइ चवंदा आहियो धाड़े लिन अगवा थी विया, फिलानो अगवा थी वियो। यार पुलिस कहिड़ी चोरी कई आहे तव्हांखे अगवा थियण खां बि बचाए, तव्हांजे रस्ता बि तव्हांजा सील करे। हाणे इहे रस्ता धाड़ेलनि जा सील न आहिनि, तव्हां अवाम जा सील आहिनि जेके बेवकूफ़ियूं कयो था। कॾहिं इश्क में वञो था, कॾहिं औरताणे आवाज़ ते वञो था, कॾहिं कपिड़नि जो जेको कारोबार आहे उहो करणु वञो था पिया, कॾहिं गाॾियूं ख़रीद करणु वञो था पिया। यार पुलिस या असां मथो हणी हणी थकी पिया आहियूं। ही तव्हांजी क़ौम सुधरणी आहे ई कोन। अचो उन्हनि खे शहज़ादनि वापारियुनि सां बि तव्हांखे मिलायां। एसएचओ बेलो मीरपुर अब्दुल जब्बार सां बि हाल अहवाल कयूं। पहिरियों उन्ही खां हाल अहवाल कयूं, पोइ हुननि सां कचहरी बि कयूं था। कमाल आहे यार, रोज़ मथो हणी हणी अची ज़लील थिया आहियूं। पोइ चवंदा आहियो इन्हनि ते तव्हां केस दाख़िल न करायो, संगीन केस दाख़िल न करायो। इहे वीचारा भुलिजी पिया, इन्हनि वीचारनि सां ज़ुल्म थियो। बहरहाल अचो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अब्दुल जब्बार साहब, थोरो इन्हनि जो हाल अहवाल ॾिजो, पिराइतो हाल अहवाल। हाल सुबुह जो सवेरे असांखे इंफॉर्मेशन मिली तक़रीबन 6 खां 6:30 बजे ताईं। थोरो आवाज़ सां ॻाल्हाइजो, हे शोर आहे। सो असांखे इंफॉर्मेशन मिली 6 6:30 बजे त बाबा हिते के माण्हू लहंदा। जी लोकेशन नंबर सीपेक जी आहे, मथां जेकी लोकेशन बोर्ड ते लिखियल हूंदी आहे 465। हेठां सीपेक जेकी पुल आहे उहा आहे 471। मथां वारी लोकेशन बोर्ड वारी 400 जेको आहे सो 65, हेठां वारी 471। तव्हांखे इंफॉर्मेशन एसपी साहब ऑफिस खां मिली आहे या तव्हां पंहिंजे तरफ़ां मिली आहे? न, असांजे कंहिं भलाई कई जंहिं असां सां ॻाल्हायो। अच्छा, हुन चयो त जेको आहे माना तव्हांजी पर्सनल इंफॉर्मेशन हुई? जी जी। अच्छा। सो उहा असां ओॾी महिल निकिरी पियासीं, असां पंहिंजे हिसाब सां किथे वेही रहियासीं। जी। पोइ इहे हमरा उते लथा, पर ॿई पासा आहे त सीपेक सां बि कमु हंधि वॾो झंग लॻो पिया। जी अदा। बहरहाल इहे हमरा जेॾी महिल सीपेक ते मथे 450 लोकेशन ते लथा त असां हिनखे ओॾी महिल बि जेको आहे सो टेविल में वठी छॾियो। टेविल में वठी छॾियोसीं। बहरहाल उहे माण्हू ज़ाहिर ॻाल्हि आहे हुननि जी का मोटरसाइकिल हूंदी या अहिड़ो माण्हू जेको पके जा माण्हू आहिनि जेके हुन सां मिलत आहिनि, जेको आहे सो उहे कमु कनि था। हाणे असांखे जेको आहे कचे खां वधीक जेके धाड़ेल आहिनि न असां वटि, उहे असांजे पके में सॼो कमु उहे करनि था। जेके सहूलतकार आहिनि धाड़ेलनि जा, कचे वारनि जा सहूलतकार जेके सहूलतकार आहिनि सॼो कमु उहे करनि था। हुननि खे खणी इहे माण्हू पहुचाइनि था। इहे जेके लेडीज़ पोइ हिननि सां कहिड़ो हाल अहवाल थियो, छा हे ॿुधाइनि पिया? भई जेॾी महिल हिननि खे असां हथु कयोसीं त पुछा कई थिए नथा, असां चइबो तव्हां कहिड़े कीअं छो आया हो, कहिड़े हिसाब सां आया हो, कहिड़े कम सां आया हो। जंहिंखे का सुज़ुकी आहे पिकअप का सुज़ुकी, जेका असांने हुन व्हाट्सअप तस्वीर मोकिली, फोन नंबर मोकिलिया आहिनि, असां सां राब्ते में आहे त असांखे रेट सस्ते सां मिले पई। पोइ असां हिननि खां पुछूं तव्हां कीअं रेट सस्ते था ॾियनि पिया। हिननि चयो दादा असांखे चयो त असां कर्ज़ी लॻा पिया आहियूं, पैसो आहे घटि, पोइ कर्ज़ु ॾियणो आहे तव्हांखे एतिरे रेट में असां सस्ती ॾींदासीं। पोइ कल्ह जा रवाना थियल आहे। अॼु तक़रीबन सुबुह जो 9 बजे लथा हिते सीपेक ते। पोइ असां पंहिंजे हैंड ओवर कयोसीं। आहिनि असुल किथां जा? असुली पेशावर। हाणे छा कंदो हिननि जो? हाणे असांजी त दिलि चए थी त हुननि लाइ का कार्रवाई कजे, जन हिननि खे घुरायो। असांजो ख़्यालात इहो ई आहे। ठीकु आहे। हिननि को हाल अहवाल पुछी थी वठां। हाँ भाई, क्या नाम है? शाहिद। शाहिद, आपका नाम क्या है भाई? हाजी मोहम्मद। हाजी मोहम्मद। पहली बात तो आपको मुबारक हो। जिस जगह आप जा रहे थे ना, वहाँ पर इतना जुल्म होता है, जना भी करते हैं, तशद्दुद भी करते हैं, बांध के भी रखते हैं, अजियतें भी देते हैं। शुक्र करो। कैसे आप यहाँ पर पहुंचे भाई? जो हकीकत है वही बताना है। ये हकीकत है, हमको बोला है मेरा पास सुजुकी है, सस्ता में दी है, 2022 मॉडल है, उसका साथ उधर से मेरा राब्ता था। सुबह 9 बजे मैं इधर उतरा बाईपास पे उतरा। फिर उसका साथ कांटेक्ट किया, फिर वो
मैं उसको लोकेशन भी भेज दिया, वो बोलता है मैं आ रहा है। उसके बाद ये भाई साहब आए तो ये मेरे को बोलते हैं आओ, वो जो तुम्हारा पास आ रहा है वो छोड़ लोगे। फिर हम लोग गया उधर से, फिर मैं उसको दोबारा कॉल किया वही लोकेशन पे, फिर मैं आया, मैं उसको बोला तुम आओ इधर, हम लोग इधर ही है। तो वो मेरे को बोलता है नहीं अभी तुम देख लिया, तुम पुलिस का पास है, अच्छा, अभी तुम मेरे को कॉल मत करो, हम नहीं आ सकते। वो सुजुकी कौन सा मॉडल थी? 2022 मॉडल। कितने में दे रहा था? वो मेरे को बोलते हैं 8 लाख। वैसे कितने का है अगर शोरूम से खरीद करें तो? वो शोरूम से जो खरीद करे वो तो महंगा है, कितना तकरीबन? 13 लाख, 14 लाख, 15, कितना? मैक्सिमम 18 लाख ऐसा हो। यानी 10 लाख आपको रियायत हो रहा था। हाँ। 10 लाख के लिए पिशावर से आप निकले हैं। हाँ। तो बहरहाल हमको बोला जब भी तुम गाड़ी देखेगा बाद में हम लोग पुलिस के पास जाएगा, तुमको मैं पेल भी दिएगा, सब कुछ क्लियर करके दिएगा, कानूनी तरह आपको सारा काम क्लियर करके कानूनी दूंगा। तरह हम लोग सब कुछ दिएगा। तो इसलिए मैं बोला चलो सही लगता है मेरे को। यही नहीं बोला हम सिंध में, मेरे को बोलते हैं हम पंजाब में। ये पंजाब के साथ तो है। नहीं ये इलाका मेरे को नहीं पता है, मेरे को बोलते हैं हम पंजाब में, जब भी तुम आएगा। जो भी बोला है उसके एड्रेस पे चले तो आए हो ना? हाँ वही address चलो जो भी बोला है झूठ या सच, तुम उसके एड्रेस पे चले तो आए हो ना? उसका एड्रेस पे मैं सीधा आया ना। अल्लाह जब भी अकबर। आया तो क्या काम करते हो? मैं तो बस ये गाड़ी वाड़ी चलाता है ना, क्या काम। शादी हुई है आपकी? कितने बच्चे हैं? मेरा 5 बच्चे हैं। शुक्र करो यार, शुक्र करो। आपने कभी वीडियो यहाँ के देखे हैं जो जुल्म होता है पठानों के साथ, सिंधियों के साथ, पंजाब? देखा है लेकिन मेरे को ऐसा नहीं मालूम था ये एरिया है। अभी देख लिया जो ये एरिया है तो हम नहीं, चलो आपको मालूम नहीं था ये एरिया है। पहुंच तो उसी एरिया में गए ना? हाँ हाँ? वही है ना जो तुम क्या करते हो शायद भाई? स्टडी हाँ, स्टडी करते हो? कौन सी जमात में स्टडी करते हो? 10th में। गाड़ी भाई खरीद रहा था, आप खरीद रहे थे? दोनों। ये कारोबार तुम भी करते हो? बहरहाल अभी आपके जो चेहरे हैं ना, मुझे चमकते हुए खुश नसीब लोगों के नजर आ रहे हैं। आप अंदाजा नहीं कर सकते। अभी इसकी वजह से हम लोग बचे हैं। शुक्र करो और प्लीज वहां जाकर ये एक मुहिम चलाओ कि भाई किसी के पास नहीं जाना। सुनो मेरी बात सुनो। अभी तुम किसी के बेटे हो, किसी के अब्बू हो, किसी के भाई हो, तुम उनके महबूब हो। हाँ, उनके दिल पे क्या गुजरता तुम्हारे साथ जब ये मैंने बताया है ज्यादतियां, जब ये ज्यादतियां तुम्हारे साथ होती तो तुम्हारे साथ क्या गुजरता। आपके पीछे वाले 10 लाख, 20 लाख, 50 लाख आसानी से दे देते, घर बेच देते भी आपको। जब आपको तकलीफ देते वो डाकू डकैत, तो यकीनन उन्होंने सब कुछ अपना बेचना था। बहरहाल आप खुशनसीब हो, आपको मुबारक हो। प्लीज वहां जाकर लोगों को समझाना कि भाई ऐसे मत जाओ। आप ये एक और शहजादा बच जाए, आप ही की तरह कोई और दोस्त बच जाए इनके चुंगल से। हाँ बेटा, ठीक है ना? यार तोखे वीडियो में ना आंदो, तोखे आणण घुर्जे। अला तू अंदर वेठो हाँ इरशाद भाई? छो ॾिसें थो, छो ॾिसें थो? हिननि ते केस बेस दाख़िल कोन कंदे हिननि ते? परदेसी आहिनि, नियत ॾेई छॾो। साथियो ही हाल हवालो या ही कीअं कजे, कीअं अहिड़नि माण्हुनि खे रोकजे यार। अंदर केॾो ज़ुल्म, क़यामत जा मंज़र अंदर हूंदा आहिनि जॾहिं कंहिंसां ज़ुल्म ज़्यादती, जॾहिं कंहिंसां इज्तिमाई ज़ना थींदा आहिनि। हू त हैवान आहिनि, हू जानवरनि खां बदतर आहिनि, हू इहे धाड़ेल दुनिया ऐं आख़िरत में ज़लील ऐं ख़्वार आहिनि। पर यार तव्हां असां कोशिशि करे पाण त उन तरफ़ न वञूं यार, पाण त उन तरफ़ न वञूं। साथियो तव्हां सभिनी जेके 600 दोस्त ऑनलाइन वेठा आहियो, मां तव्हां सभिनी खे गुज़ारिश कयां थो ही लाइव वीडियो वधि खां वधि शेयर कयो त जीअं पाण ॿियनि माण्हुनि खे अगवा थियण खां बचाए सघूं। ॿियो मुंहिंजो पेज मोनिटाइज़ वग़ैरह न आहे, मूंखे पैसा वैसा कोन मिलंदा। इहो आहे जो ही लाइव वीडियो वधि खां वधि माण्हुनि ताईं पहुचायूं त जीअं ॿियनि माण्हुनि खे पाण अगवा थियण खां बचाए सघूं। घोटकी पुलिस यकीनन जॾहिं सुठो कमु कंदी त उन्हनि सां गॾु बीठो हूंदुमि, जॾहिं ग़लति कमु कंदी यकीनन उन्हनि जे अगेंस्ट बीठो हूंदुमि। अॼु सुठो कमु कयो आहे एसएचओ अब्दुल जब्बार पठान। कल्ह वारी लाइव तव्हांखे यादि आहे इन जे ख़िलाफ़ हुई, अॼु हिन जी हिमायत में आहे। जॾहिं सुठो कमु कंदा हिननि सां गॾु हूंदुमि, हिननि खे भाउ सम्झंदुमि ऐं हर दुख सुख में हिननि सां गॾु हूंदुमि। अल्लाह ताला सभिनी खे ख़ुशि रखे, मूंखे पंहिंजी दुआउनि में यादि रखिजो। वॾी महिरबानी।